पोइ जोए साहब सां कीअं तालुक़ु रहियुसि? बसि न रहियुसि? न रहियो। हा। एतिरे क़दुरु जो तारिक जे तॾे ते असीं टीजे ते वेठा हुआसीं, जोए साहब मुंहिंजे भरिसां वेठो, त मूं ॻाल्हायो पिए, मुंहिंजो तारिक असांजे अदब में ट्रेंड सेटर हो। अच्छा, इहो लफ़्ज़ जोए साहब खे को न वणियो। सम्झो हाणे छा करे हिनखे? पोइ आख़िर 10-15 मिंट खां पोइ मुंहिंजे भरिसां अची वेठो, चई मुड़ुसु साहिबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। छा? चई तव्हां चयो त हीउ ट्रेंड सेटर हो। कीअं ट्रेंड सेटर हो? मुंहिंजो हिते ॿुधायां, इहे पाण वेठा आहियूं तॾहिं ते वेठा आहियूं। सम्झो चई न मूंखे ख़बर कुझु पए। मुंहिंजो तव्हांजो फ़ोटो सुहिणे में छपियो हो? चई हा। मुंहिंजो त आर्ट पेपर ते हो? चई हा। तव्हां हींअर जेको आहे तव्हांजी 80 इयर्स एज आहे, 4 कलर में हिन ते छपियो, त को कंहिं ॿियो छपियो आहे तव्हांजो ब्लैक छपियो आहे? मूं चयो त ॿिया जेके असांजा राइटर आहे, इहो शमशेर हो, पंहिंजो जेको अयाज़ हो, ॿिया हुआ, ॿिया उन्हनि जा कीअं था छपनि? मुंहिंजो इन खे बि छॾियो। तारिक पहिरीं बुक साइज़ कढंदो हो, डेमी में, हा डंडमी में, पोइ वरी आयो डबल बुक मैगज़ीन ते। तव्हांजो मुंहिंजो तव्हांजो सालो साञे उहो कीअं निकितो? डमी ते लिखो या हुन ते हुन ते कंहिंखे ॾिसी कयो? इहो तव्हां सुहिणी खे ॾिसी कयो न। दिस इज़ ट्रेंड सेटर, इहे ई आहे। ऐं हुन नवां असांखे अदीब ॾिना। आइए ताक़ी सम्झो। ऐं मुंहिंजो तव्हांजे जलील खां वठी वेंदे हेसि ताईं, इहो तारिक कुरैशी आहे, फलाणा आहिनि, हीअ आहिनि, इहे सभु जेके इहो मान्यूठी जेको छोकिरो आहे, इहे सभु हितां निकिता आहिनि। हीअ रहमतुल्लाह मान्यूठी, हा, रहमतुल्लाह मान्यूठी, इहे सभु हितां निकिता आहिनि। ऐं चई हा इहा त ॻाल्हि आहे। उन खां पोइ वरी साॻी ॻाल्हि न मूंखे एज़ ए राइटर कोन वञंदो हो। तव्हां इहे ईअं ई आहे छोकिरा। ज़ेब सिंधी जे पुट जी शादी, ज़ेब छा कयो त DL-दास क्लब में कुझु अदीबनि खे इनवाइट कयो, वरी 20-25 अदीब हुआ, उन्हनि खे इनवाइट कयईं। सो आउं बि वियुसि, जोए साहब बि वियुसि, ऐं वञी वेठसि, इतफ़ाक़ सां जे कुर्सी ख़ाली हुई मुंहिंजे भरिसां हुई, जोए साहब हुते वेही रहियो। सीनियर वेहंदा न गॾु। अच्छा, ॻाल्हि ॿुधी, दुआ सलाम कयोमांसि। पोइ मूंखे जेको जुमिलो जेको चयईं, ऐं मूंखे त अची बि लॻो। मूंखे चयईं मुड़ुसु साहिबु तव्हां लिखो सुठो था। मुंहिंजो हा साईं। चयईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे? ॿुधाए आस्ते सां, मतिलबु ॿिया माण्हू वेठा वरी आस्ते सां। चयईंसि त मूं तव्हांजो ओड़ा पढ़ियो, मूं तव्हांजो राति ऊंधा रस्ता उहो पढ़ियो, चई किन हंधनि ते तव्हां मूं रोई ॾिनो, किथे किथे जेको आहे सम्झो त मूंखे अजब लॻो त सिंधी राइटर बि अहिड़ो लिखनि था। मुंहिंजो सो नाउ आई थिंक यू आर अवर प्रोग्रेसिव राइटर्स एंड यू आर वन ऑफ दी फ्रंट राइटर्स। हा, बोनाफाइड थी वियो। त मूं चयोमांसि मुंहिंजो साईं मूंखे ॻाल्हि आऊं चवां अची हा, तव्हांखे 35 साल लॻा आहिनि इहे सम्झण में, इन सम्झण में आऊं बि राइटर आहियां। चई न बाबा इहो किताबु हाणे इहे हिन कीअं पढ़िया आहिनि? हिनखे हिकिड़ो जामी चयो। ऐं पोइ महर हसन शाह खे सुञाणो? हा, उहो आयो हो हिते हिननि सां अमेरिका मां। त आऊं बीठो हुउसि त उन खे हिन चयो पिए त मुग़ल साहब जो हीउ नावल अथव पढ़िजो। ऐं बीठो हुउसि ते, त पोइ मूंखे पुछो हुन छा ॻाल्हि आहे? इहो हिननि खे ऐं कुझु मिड़ी इहो फंड्स ॾियण आयो आहियां, कुझु कोन थी खाई वेंदा सभई, तूं पंहिंजो हुते कमुकार उते कर। ऐं मूंखे चई त हीअ वारा हिते छा था कनि? जो पहिरीं कंदा हुआ विच था कंदा, पोइ उन पैसा ॾिना या कोन ॾिना मूंखे ख़बर कोन्हे का। सम्झो ॿी जेकी ताज़ा ख़बर आहे उहा इहा आहे थींदा मूं वटि ढेर ख़बर हूंदियूं आहिनि। हीअ 4-5 साल जी ॻाल्हि आहे पहिरियों। ऐं प्रिंस कॉम्प्लेक्स में वेठो हुउसि, आर्चर ॾींहुं दरवाज़ो खटखट थियो त हिकिड़ो
जोए साहब, हिकिड़ो एजाज़ कुरैशी, हिकिड़ो असलम बलोच, ऐं हिकिड़ो ॿियो हूंदो नसीर मेमन हूंदो, असिस्टेंट डायरेक्टर एग्रीकल्चर, हाणे उहो गुज़ारे वियो आहे। इहे सभु आया मूं वटि, ऐं दिमाग़ में सोचिया पिया यार ई आश्चर्य ॾींहुं बि आहे, ऐं मूं वटि आया आहिनि, हैदराबाद मां आया आहिनि, ही देयर इज़ समथिंग मिस्टिक। वेठा चांहि वांहि पीतऊं, थोरो हुनखे नाश्तो वाश्तो करायो, मुंहिंजो भई करे ख़बर चार त जेके आया आहियो हैदराबाद मां, ऐं त हैदराबाद हूंदो आहियां, चई न हिकिड़ो कमु खणी आया आहियूं, हिकिड़ो हिकिड़ी तव्हां बि असां सां गॾु थियो। ॿुधायो छा आहे? जो साहिबु चयो त बाबा इहो हिकिड़ी यूनिवर्सिटी ठाहियूं था, इहो किंजर, इहो आर्ट्स एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी आहे। जो मूंखे ॾेखारियूं उहे खणी आया छपियल। सो दोस्तनि खे सभिनि खे चयो अथऊं त हिन में पार्टिसिपेट कनि ऐं हिन में पंहिंजो हिसो विझनि। तो तव्हांखे बि रिक्वेस्ट कयूं था, कंट्रीब्यूटर पिया ॻोल्हनि, कंट्रीब्यूटर ॻोल्हनि पिया। तव्हांखे बि कयो अथऊं। ऐं मुंहिंजो सही, मूंखे रिटायर थिए 4 साल थी विया आहिनि, सॼो पेंशन जेके आहे, चई न बाबा कमु आहे, वैसे ठीकु आहे, ऐं हाज़िर आहियां, ऐं सुभाणे परी ईंदुसि हैदराबाद। ॿिए ॾींहुं ऐं हैदराबाद वियुसि, मूं वटि ₹1,00,000 चेक कढी मुंहिंजे पुट खे ॾिनो। मूं चयो त जोए साहिब खे चयो त मुंहिंजो अकाउंट आहे फलाणी बैंक में, उन अकाउंट बि मुंहिंजे अकाउंट विझो, त उन अकाउंट बि शइ हिननि इम्तियाज़ काज़ी सां ॻाल्हायो, उन ज़मीनुनि खे ॾियण जो कोशिशि कई, उहा कोन थी सघी, जो मतिलबु त ॻाल्हि ख़ामोश थी वई। मूंखे थोरो ख़्यालु थियो त मूं चयो भई जेकॾहिं तव्हां इहो कमु नथा करियो, पोइ ख़बर पई त हिन में इहो सिराज जो बि कुझु पैसा ॾिना आहिनि, कुझु ॿियनि बि पैसा ॾिना आहिनि, कुझु मतिलबु 28-30 हज़ार रुपया थी चुका हुआ, 30 लख थी चुका हुआ। सो मूं चयो त जेकॾहिं इहो प्रोजेक्ट नथो हले, ख़तमु थी वियो, त पोइ जंहिं पैसा जेतिरा ॾिना उन्हनि खे वापसि करे छॾियो, जे न त ॿियो को करियो, अल्टरनेट करियो जंहिंमें उन थिए। त जोए साहिबु कावड़िजी पियो, चई तव्हां हुते इल्ज़ाम था आणो, तव्हां हीअं था कयो, हुनजे एजाज़ जे घर वेठा हुजो। मुंहिंजो साईं थोरो घटि वधि ॻाल्हाइणु लॻो ईअं करे। मुंहिंजो साईं ॻाल्हि ॿुधो, ऐं तव्हांजी ॻाल्हि बर्दाश्त करे वेंदुसि हलियो, मुंहिंजी ॻाल्हि कोन बर्दाश्त करे सघंदा। इन करे हीउ उथियो, डोड़ी वञी हुनखे एजाज़ वठी आयो, चई हिनखे मुंहुं ॾे। एजाज़ चयो यार छॾ हिन ॻाल्हियुनि खे, ॿी ॻाल्हि कोन्हे का, ₹1,00,000 ॻाल्हि कोन्हे का, सजाया कयो न, पर तई कुझु कयोसि भला। बाक़ी इहो त वठण में छा, तो जहिड़ो माण्हू, हू असांजो सीनियर तरीन माण्हू आहे, कंदा आई एम सॉरी, हुन एजाज़ चयो छॾ मूंखे ॾिस, ऐं तूं दोस्त अथई, का ॻाल्हि कोन्हे का, ऐं बिल्कुलु करण। उन ॾींहं खां पोइ जेसि ताईं जेको आहे इहो जोए साहिबु हो, ऐं रुॻो हुनजी वरसी त थींदी हुई, सालगिरह थींदी, उन ते वेंदो हुउसि, ऐं हिकिड़ी सालगिरह ते त मज़ो कयईं, ऐं उन भरिसां वेठो हुउसि, हिते वेठो। पर उहा वञे थो हुनजी 96 हुई या 97 हुई, मतिलबु थोरो अञा मामिलो ख़तमु कयो। कंहिं अलाए ॻाल्हियूं पिए कयूं त उमिरि जूं जोए साहिबु चयो त आउं बि बाबा 2 दफ़ा उमिरो करे आयो आहियां। मुंहिंजो कन खुलिया थिया, हीअ उमिरि आहे ऐं उमिरो, इहो सम्झ में ॻाल्हि कोन्हे। त वरी चयईं साईं जी, चई आउं 2 दफ़ा, हिकु दफ़ा लंडन मां वापसि आयुसि पिए तॾहिं कयुमि, हिकु दफ़ा ईअं मुंहिंजी वाइफ खे वठी वियो हुउसि। हा चुप करे वेठुसि, मुंहिंजो हाणे ॿिए ॾींहुं मूंखे मिलियो जामी, मूंखे यार ई तो हिन जो थियो आहे त उमिरो, जामी कावड़िजी पियो, चई यार कमाल त करे वञी तूं हाल ॾिस त कहिड़ो आहे हुनजो हाल। तूं वरी मूंखां असां जेको हेतिरा साल जंहिं बस्ती त हलियासीं हुन असांखे लाहे छॾी। चई यार उन ॾोह कोन्हे, हाणे हू इन हाल में आहे, मुंहिंजे हाल में न आहे त पोइ असां न ॻाल्हाए न इहो। चयो आउं त पाण परेशान थी वियुसि हलियो। मुंहिंजो आख़िरी सवाल ॿुधायो, सोणी ख़तमु छो थियो? जी, सोणी रिसालो ख़तमु छो थियो?
सुहिणी जो सालो ख़तमु इन करे थियो त इन सवाल जो ॿिए नमूने बि पुछी सघिजे थो त असांजा इदारा फ़र्द खां पोइ ख़तमु छो था थियनि। हा हीअं हो न त जेॾीमहिल सुहिणी ख़तमु थियो त ॿिया जेके बि असांजा दोस्त हुआ जेके सुहिणी जे फ़ाइदे में हुआ उहे ईंदा हुआ, मटीरियल ॾींदा हुआ या असीं वाह जो कमु करियो पिया, फलाणो कमु करियो पिया, ऐं ॿियो को माण्हू ईअं अची कुझु कंट्रीब्यूशन आहे, कुझु वर्किंग सां गॾु आहे, उहो करण लाइ को बि तयारु कोन हो। मूंखे उन वक़्तु जेको आहे सम्झो त डिप्टी डायरेक्टर लाड़काणो थियुसि त मूंखे मोकल जो सुवाल ई पैदा कोन थिए इहो केॾीमहिल वञा। अच्छा ॿी ॻाल्हि इहा त जेके इहा फिज़िकल महिनत हुई न उहा मूंखां कोन थी सघी पई। मुगल साहिबु मजबूरियूं पंहिंजी जाइ ते, मां त चवां जेके बि 1, 2, 5, 8 माण्हू हुआ तारिक अशरफ सां गॾु, उहे इन सुहिणी पब्लिकेशन्स खे या सुहिणीअ खे हिकिड़े इदारे जी सूरत जे पासे छो न पए वधिया। असांजो ख़्यालु ई न आहे। न 8 माण्हू ई कोन हुआ, ईंदा हुआ हुन सां मिलंदा हुआ, वाह साईं वाह। न 1, 2, 3 जेके बि हुआ उन्हनि बि कॾहिं हिनखे इदारे जी शिकिल ॾियणु न चाही। मूंखे चवंदा आहिनि अञा ताईं बि, पर मूं चयो ॻाल्हि ॿुधो, इहो अकेलो वेही इहे कमु सभु कोन करे सघंदुसि। हाणे त मुंहिंजी एॾी ताक़त मूं में कोन्हे का। तव्हां जेके माण्हू हुआ उन्हनि खे शुरू में पैसा बि एतिरा कोन मिली सघंदा, पैसा जंहिंमहिल ईंदा त उन खां पोइ थींदा नी। हींअर को बि अचण लाइ पैसनि खां सवाइ अचण लाइ को बि तयारु कोन्हे। हाणे त ज़मानो बि बदिलजी वियो आहे, बदिलजी वियो आहे, डिजिटल थी वियो। ऐं इन में जेको आहे सम्झो त मूंखां इहो कमु थी कोन सघंदो। ऐं इन करे जेको तव्हांखे ॿुधायां त इहा बि हिकिड़ी अथव ख़बर अथव त तारिक ते जेको कर्ज़ु आहे न, उनखे अयाज़ खे ॿुधाया उहे कीअं लथा। हिनखे बिरोई साहिब सां ॻाल्हि कईसीं। बिरोई साहिबु चयो त तव्हां हीअं करियो, इहो जेको आहे नंबर अयाज़ जो, उनजो आख़िरी जेको 2 निकिता हुआ, जो आख़िरी जेको आहे इन जूं 1000 कापियूं छपारायो, इहे मूंखे ॾिजो। उते इहो जेकी आहे असांजी महताब राशिदी उहा वेठी, उन बि चयो त गुलामी इहो कमु करे इहो मूंखे बि ॾियो। सम्झो त पोइ बिरोई साहिबु इहो चयो त भई हीअं करियो, 500 मूंखे ॾियो, 500 हीअ ॾियो। असां उहो दानियाल खे मूं घुरायो, हुनखे मूं सम्झायो हीअ करियो। ऐं उहे किताब दानियाल खे मूं ॾिना, बिरोई साहिब खे बि ॾिनी, हुनखे बि ॾिनी। ऐं हुननि ॿिन्ही ॼणनि जेको आहे सो पैसा उहो सरकार मां कढियूं या पंहिंजा केतिरा कयूं, इहो 1000 कापियुनि जा पैसा मूंखे हाणे ॾिना। मूं ओॾीमहिल ई उहे सभु ॾिना हुनखे दानियाल खे। ऐं मूं चयोमांसि त पहिरीं मूंसां गॾु वेही जेके हिन जा कर्ज़ जेके आहिनि उहे सभु लाहियो, बाक़ी वञो तूं इहो कुझु 40-50 हज़ार बचिया थिए, उहे बाक़ी हिन जा कर्ज़ जेके लथा पिए, उहे कर्ज़ काफ़ी हुआ इहे सम्झो। त इहे हिननि माण्हुनि जो इहा लिकियलु ॻाल्हि अथव। तव्हां आई थिंक 2nd पर्सन आहे, 3rd पर्सन जेके मां ॿुधायां पियो, जेको लॻो इन करे इहो मामिलो थियो आहे सम्झो। ऐं त इन करे को ॿियो माण्हू अचण लाइ तयारु आहिनि, असांजो मैगज़ीन में मवादु छपे, पर कमकार या पैसनि ॾियण जे लाइ को बि तयारु कोन हूंदो सम्झो। सो इन करे इहो ऐं जीअं रिटायर थियुसि तीअं आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदो वियुसि। तव्हांखे ॿुधायां त हींअर बि 5 साल पूरा आई वॉज ऑन बेड। आगा खान जे बि नेशनल वारे में बि ॿियो बि उते 5 साल, ऐं उन जा आफ्टर इफेक्ट्स जेके आहिनि अञा ताईं आई एम फीलिंग इट। सो मूंखां एतिरो कमु कोन पियो थियो। ऐं तव्हांखे ॿुधायो हींअर मूंखे फ़ोन कयो हुन कबूल बुड़ी जी धीअ सीमा, हुन चयो बाबा हिते किताब कढां पई, तई बाबा जो दोस्त आहे,
ती महिरबानी करे हिकिड़ो 2-3-4 सुफ़्हनि जो लिखी वियो। तव्हां यकीन करो, मां लिखण ते वेठुसि, मां लिखी न सघे पियो मुंहिंजो। पोइ वरी हफ़्ते ॿिनि खां पोइ वरी मूंखे वरी फ़ोन कयईं। मूंखे बि ख़्यालु थियो, मुंहिंजा नियाणी आहे, इनखे इनकार कयो। पोइ इहा आस्ते आस्ते करे मूं सॼो लिखी मोकिलियोमांसि त मूंखे वरी फ़ोन कयईं, चई त इहो साईं तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां तमामु सुठो लिखियो आहे बाबा लाइ। मुंहिंजो बाबा, तव्हांजे बाबा मूंसां मुंहिंजा तालुकात तमामु सुठा हुआ, पर हाणे एतिरो कोन थो लिखी सघां। सो मुग़ल साहब, ये नशिस्त पूरी था कयूं अॼु हिते। ठीकु। नाज़रीन, जनाब तारिक अशरफ उन जी सुहिणी ऐं हिकिड़ो सॼो ज़मानो आहे जेको सिंधी अदब में, अदब जा सीनियर, अदब जा जूनियर, अदब जा छोकिरा, उहे सभु असांजे मुग़ल साहिब सॼियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। ऐं असां सभिनी खे हिन सॼी जान मां ई सिखणो पवंदो, ऐं सिखण बि खपे, तब्दील बि थियणो पवंदो, तब्दील थियण बि खपे। ऐं जेके ज़माने जा नवां नवां असलूब आहिनि, तरीक़ा आहिनि, उहे अख़्तियार करणा पवंदा। इदारा साज़ी जे पासे असां वटि शख़्सियत त ठहे थी, इदारो नथो ठहे। इन करे इदारा ठाहिण जे पासे सिंधी माण्हुनि खे अॻिते वधिणो पवंदो। अॼोकी हीअ नशिस्त जनाब गुलाम नबी मुग़ल साहिब सां असांजी हिते पूरी थी थिए। वरी असां ॿी नशिस्त में साईं सां ॻाल्हाईंदासीं। साईं जा ख़ुदि पाण हिकिड़े बहसियत अदीब जे, कहाणीकार जे, नाविल नवीस जे ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां हुन जेको कुझु लिखियो, तर्जुमो कयो, उन सभ ते ईंदड़ चैप्टर में ॻाल्हाईंदासीं।